HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हाणे रुख़ कयूं था तालका तंगवाणी जो, जिथे जरवार मोहल्ले जी मस्जिद में 11,000 वोल्ट जे पोल लॻल हुअण जे करे जरवार महल्ले जी अवाम जो हिस्को ख़िलाफ़ शदीद एहतजाज। मुज़ाहिरीन हिस्को अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो त पोल हटाए नमाज़ियुनि ऐं मस्जिद में दीनी तालीम ईंदड़ मासूम ॿारनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक तफ़सील लाइ HRJD न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल कुद्दूस जी ही रिपोर्ट। जीअं त तहसील तंगवानी जे जरवार महल्ला जी मस्जिद शरीफ़ में 11,000 जो थंबो लॻल आहे ऐं उन जा तार मथां मस्जिद शरीफ़ जे गुज़र करनि था पिया। हर वक़्तु असांखे पंहिंजे जानियुनि जो ख़तरो आहे। राति जे वक़्त में इहे तार पाण में टच थी करे चिणगा छॾनि था ऐं बारिश करे थिए थो त उहो पोल अर्थ थी वञे थो। मासूम सवें ॿारगा क़ुरान शरीफ़ पढ़णु अचनि था ऐं 5 वक़्त निमाज़ी निमाज़ ते अचनि था पिया। हर कंहिंखे पंहिंजे जान जो ख़तरो लॻल आहे त मथां ही तार किरी न पवे। असां आला मतदारनि खे, वसवारनि खे, DC साहब खे ऐं तक जे MNA MPA खे, वापडा वारनि खे ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त ख़ुदारा असांखे इंसान सम्झी करे फिलफौर हिन 11,000 बिजली जे थंबे खे मस्जिद शरीफ़ खां कढाए वञे ताजो असां सुख सां पंहिंजो साहु करे सघूं। वरी बि असां इहो अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे जेको 11,000 पोल खे जेको मस्जिद जे अंदरि लॻल आहे उनखे कढियो वञे। असां तक जे MNA MP खे बि गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे हिन पोल खे फौरी तौरु कढियो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।